अस्सलाम वालेकुम। आउं सरन कुमार ऐं तव्हां ॾिसी रहिया सिंधी टीचर चैनल। अॼु आउं तव्हांजे लाइ हिकु अणपुर जी तमामु सादी ट्रिक, तमामु आसान ट्रिक खणी आहियो जेको अणपुर जा असां जोड़ कट करे सघूं था। त अचो त ॾिसूं था उहो कहिड़ी ट्रिक आहे। मिसाल तौर हिकिड़ो अदद आहे 4, ठीकु आहे, वाधू 2/3 आहे। हाणे हिनखे असां कीअं हल कंदासीं त असां एलसीएम कढंदा हुआसीं, पोइ डिवाइड कंदासीं। उन खां बहितर आहे असां सिंपली इनखे मिलाए छॾो। 4 × 2 = 3, ठीकु आहे। अच्छा, उहो बि ईअं थींदो जॾहिं 2 रक़मूं आहिनि त जेकॾहिं 2 खां वधीक 3 रक़मूं आहिनि, 4 रक़मूं आहिनि त पोइ अञा ॿी ट्रिक आहे, उहो तव्हांखे वरी ॿुधायां थो। पहिरीं हिन जो हल ॿुधाए छॾियां। मिसाल हिनखे जेकॾहिं असां एलसीएम कढंदा आहियूं त 3 थींदो, 3 खे 3 सां हिक सां वंड कंदासीं, 3 ईंदो, 3 × 12 वाधू 3 खे 3 सां वंड कयो, 1 आयो, 1 खे ज़रब कयोसीं 2 सां 2, ये थी वियो 14, 14/3, ठीकु आहे। हाणे 14/3 त 14 खे वंड कंदासीं 3 सां, 4 × 12, बाक़ी बचा 2। हाणे 2 खे मथे रखियोसीं ऐं 3 हीअ साॻी 4 × 2/3 आयो, हीअ बि 4 × 2/3 आयो। हीअ वॾो हेॾो प्रोसेस कंदा आहियूं, उन खां बहितर आहे सिंपली असां इहो हिननि खे मैच करे छॾियो। अच्छा, उहो बि जॾहिं असांजी 2 रक़मूं आहिनि त, ऐं हीअ बराबरि आहे अणपुर आहे त, ऐं जेकॾहिं मिसाल हिनजी कट आहे त कट बि सफ़ा आसान आहे। बसि हीअ तव्हां ॾिसो हिते अदद घणो आहे, 4 आहे त 4 में 1 कट कयो, 3 रखो, ऐं 2 ऐं 3 जो फ़र्क़ु घणो आहे, 1 आहे त 1 मथे रखो ऐं 3 हेठि रखो, 3 × 1/3 अची वियो। सफ़ा आसान तरीक़ो, सिर्फ़ु हिन अदद मां 1 अदद कट करणो आहे। हिते 4 आहे त 3 रखणो आहे, 5 आहे त 4 रखणो आहे, 6, 7, 8, 9, 10, 15, 20 जेको बि आहे हुन में सिर्फ़ु हिकिड़ो कट करे ऐं असांखे हिते रखणो आहे। बाक़ी हिन ॿिन्ही जो असांखे फ़र्क़ु महसूसु मालूम करणो आहे त फ़र्क़ु घणो आहे, फ़र्क़ु मथे रखणो आहे ऐं भाङे में जेको आहे 3 उहो 3 रखणा आहे। हीअ त आहे सिंपल सादी ट्रिक जेको जोड़ ऐं कट जी आहे, उहो बि 2 रक़मूं आहिनि त। अच्छा, उन खां अलावा हिकिड़ी गॾियल अणपुर बि आहे। मिसाल तौर 4 सॼा 2/3 आहे, वाधू 3 सॼा 2/5 आहे, ठीकु आहे। त हाणे हिनखे असीं हल कीअं कंदासीं? इनखे हल करण जे लाइ असां छा कंदासीं, पहिरें हिन ॿिन्ही खे सिंपली जोड़ करे छॾींदासीं। 4 × 3 थी विया 7, ठीकु आहे। हिन 7 में असां 2/3 वाधू 2/5 इनखे जोड़ कंदासीं। इनखे जोड़ करण जो आसान तरीक़ो इहो त पहिरीं असां इनखे एलसीएम कढंदा आहियूं, एलसीएम वरी उहो साॻी तरीक़ो त माना असां हिकिड़ो डिघो तरीक़ो कयो। उन खां बहितर आहे असां जेके छेद आहिनि इन्हनि खे बराबरि कयूं। इनखे बराबरि कीअं कंदासीं? मिसाल तौर हीअ आहे 2/3, हीअ आहे 2/5 त एलसीएम कढंदासीं, देरि थींदी। उन खां बहितर आहे हिनखे असां 5 सां ज़रब कंदासीं, 15 थींदो। हिनखे 3 सां ज़रब कंदासीं त 15 थी वेंदो, ठीकु आहे। हिनखे 5 सां ज़रब कयो त साॻी हिनखे बि 5 सां ज़रब कंदासीं, हिनखे 3 सां ज़रब कयो त साॻी हिनखे बि 3 सां ज़रब कंदासीं। हीअ थी वेंदो 2 × 5 = 10 ऐं हीअ 15 थी वेंदो, वाधू 2 × 6 ऐं हीअ 15 थी वेंदो। असांजा जॾहिं छेद साॻी बराबरि आहिनि त मथे आदत सिंपली जोड़ थींदा आहिनि, माना 15 ऐं हीअ थी वेंदो 16। त हीअ असांजो ऐं हू थी वियो असांजो 7, 7 सॼा 16/15 जवाबु आयो। अच्छा, जेकॾहिं हिनखे हीअ सफ़ा सादो शॉर्ट ट्रिक आहे, सिर्फ़ु सिंपल हिन सॼनि अददनि खे जोड़ करे हिते रखो ऐं जेके अणपुर आहिनि असांजा उन्हनि जी असां कैलकुलेशन करे हिते उन सां चिपकाए छॾींदासीं, ठीकु आहे। चिपकाए छॾण जो मक़सदु इहो आहे त हिनजी असां जेको एलसीएम कढंदासीं देरि लॻंदी। सिंपली हिनखे असां अहिड़े अदद सां ज़रब कयूं जो ॿई असांजा जेके छेद आहिनि उहे बराबरि थी वञनि। जीअं हीअ बि जेके 15 बराबरि थी, हीअ बि 15 ऐं ॿई बराबरि आहिनि, ठीकु आहे। जॾहिं साॻिया हुजनि, बराबरि आहिनि त पोइ मथियां अदद जोड़ थींदा आहिनि। जोड़ करे छॾियोसीं, सफ़ा सादो तरीक़ो, सिंपल। अच्छा, जेकॾहिं असांजा घणा अची वञनि, मिसाल तौर हा साॻी रखूं था, 4 सॼा 2/3 वाधू 5 सॼा 2/4 काटू 6 सॼा 6 सॼा 1/3 आहे।
हाणे छा कंदासीं सिंपली 4 ऐं 5 थी विया 9 9 में 6 कट कयासीं त 3 बचियो मसाला ही 4 आहे वाधू जा 5 आहिनि ऐं काटू जा 6 आहिनि 4 ऐं 5 थी विया 9 9 में 6 कट हुयो बाक़ी बचा 3 ठीकु आहे बाक़ी हिन में असां जोड़ ही करे छॾंदासीं त 2 भाङे 3 वाधू 2 भाङे 4 काटू 1 भाङे 3 हाणे उहे मु तरीक़ो त हेठिन खे असीं माना सिंपली असांजा जेके छेद आहिनि उन्हनि खे बराबरि कंदासीं बराबरि करण जे लाइ छा कंदासीं ही 2 भाङे 3 आहे ऐं वाधू 2 भाङे 4 आहे काटू 1 भाङे 3 आहे त हिनखे असां सिंपली 4 सां ज़रब कंदासीं त 3 चौक 12 थींदा हिनखे असां 3 सां ज़रब कंदासीं त 3 चौक 12 थींदा हिनखे असां 4 सां ज़रब कंदासीं त 3 4 टका 12 थींदो माना 12 12 12 हेठि असां छेद सभु बराबरि थी विया त हिनखे जेको 4 सां ज़रब कयो त हिनखे बि 4 सां ज़रब कंदासीं हिनखे 3 सां ज़रब कंदासीं हिनखे 4 सां ज़रब कंदासीं ही थींदो 2 चौक 8 भाङे 12 ही थींदो 2 टका 6 भाङे 12 ही थींदो 4 भाङे 12 हाणे सिंपली माना असांजा छेद बराबरि आहिनि ठीक है त असां मथे जेके नो सिंपली जोड़ करे सघंदा 8 ऐं 6 थी वेंदा 14 14 मां 4 कट कंदासीं बाक़ी बचंदो 10 भाङे 12 ऐं ही असांजो आहे 3 आयो त 3 सजा 10 भाङे 12 सफ़ा सादो तरीक़ो सिंपल आसान तरीक़ो ठीक है त ये असांजी शॉर्ट ट्रिक जेके इनमें अञा वधीक जेकॾहिं अचनि था क्वेश्चन त असां वधीक बि हल करे सघूं था जेकॾहिं तव्हांखे की वीडियो लगी सुठी लगी त लाइक कजो शेयर कजो सब्सक्राइब कजो महिरबानी।